बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मोअज़्ज़िज़ हज़रात, डॉक्टर फ़ातिह अहमद मरी साहब, डॉक्टर सराई साहब ऐं ॿिया मोअज़्ज़िज़ महिमान ऐं सामीन हज़रात, अस्सलामु अलैकुम। आउं हिन शहर सां शुरू कंदुसि तसरात साईं मसदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। आउं 3 मिनट जो टाइम वरितो आहे ऐं कोशिशि कंदुसि त 3 मिनटनि में ई पंहिंजा रिमार्क्स ॾियां। साईं डॉक्टर A.Q. अंसारी साहब सां मुंहिंजो मुतअल्लिक़ रहियो काफ़ी सालनि खां, ऐं जीअं दोस्तनि चयो त ही वॉज अ फाउंडर वाइस चांसलर ऑफ टडोजा ज़रई यूनिवर्सिटी टडोजा, ऐं उन वक़्त में बि असांजी मुलाक़ात हुई ऐं UGC में हुया त बि असांजी मुलाक़ात थींदी मीटिंग्स वग़ैरह में। ऐं उन खां पोइ असांखे हिकिड़ो मौक़ो मिलियो हिन में हैदराबाद में इसरा यूनिवर्सिटी में बोर्ड ऑफ गवर्नर्स में असांखे गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो। ऐं साईं हिकिड़ो इंटरनेशनल जा जेके चइजे वर्ल्ड रिनाउंड स्कॉलर प्रोफेसर हुया, उन्हनि जो तजुर्बो ऐं टॉप पोजीशन्स ते रहिया हमेशह इस्लामाबाद में या हिते सिंध में, ऐं उन्हनि खे डाइवर्सिफाइड एक्सपीरियंस हो एंड ही वॉज अ टैलेंटेड पर्सन। उन बोर्ड जे मेंबर जी हैसियत सां असांखे हिक ॿिए सां इंट्रैक्शन थियो घणो वधीक, त असां उन खां तमामु घणो सिखियो त मीटिंग्स में कीअं पंहिंजो कंट्रीब्यूशन कजे। मीटिंग्स त थींदियूं रहंदियूं पर हाउ टू पुट द कंट्रीब्यूशन इन अ पॉज़िटिव वे, ऐं असां हुन खां तमामु घणो सिखियो। ऐं ज़ैन अंसारी पुटु आहे उनजो साईं A.Q. अंसारी साहब जो, एंड आई थिंक ही शुड फील प्राउड ऑफ सन ऑफ डिस्टिंग्विश्ड स्कॉलर डॉक्टर A.Q. अंसारी। हाणे उहो जीअं त वाइदो कयो आहे 3 मिंटनि जो, त आउं इहो चवंदुसि साईं हिकिड़ो मज़हबी इंसानु, सुठो इंसानु ऐं तमामु हिकिड़ो काइंड, ऐं असां सां जॾहिं इंट्रैक्शन थींदो त बि ॾाढो मोहबत सां रहा कि असां खां साईं जी असां जूनियर हुआसीं, पर तंहिं हूंदे बि शफ़क़त तमामु सुठी हूंदी हुई। ऐं आख़िर मां इहो चवंदुसि त हिकिड़ो लतीफ़ साईं जो शेर आहे हिकिड़ो त अॼु न उताकुन में तालिब तवारीन, आदिसियूं थी विया बड़ियूं मुंहुं मारीन, जेके जीअं खे जीआरीन से लाहूती लॾे विया। आउं सम्झा थो त हिन शेर सां मां सम्झा थो सॼो जेको रेफरेंस जो मक़सदु हो उहो पूरो थियो। थैंक यू, गॉड ब्लेस यू।